बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जेको इंसान मज़दूर आहे, मज़दूरी तो करे ऐं उन जी सोच अॻिते कोन थी वञे त उहो सॼी ज़िंदगी मज़दूर रहंदो, मज़दूरीअ खां अॻिते तरक़ी न करे सघंदो। ऐं अगरि मज़दूर मज़दूरी करे ऐं उन जी सोच थी थिए त मां मज़दूर छो रहां, मुंहिंजो ही कमु कोन्हे ऐं मां मिस्त्री थियां, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो अॻिते वेंदो मिस्त्री बि थींदो। मज़दूरीअ में उनखे पैसा बि घटि मिलंदा ऐं महिनत बि वधीक आहे। मिस्त्री थींदो, पैसा बि वधीक मिलंदा, महिनत वरी घटि थींदी। तव्हां जीअं पैसा कमाईंदा वेंदव तव्हांजी महिनत घटि बि वेंदी। मिस्त्री हिकिड़ो थी वियो, उनजे हेठां 2-3 मज़दूर अची विया। मिस्त्रीअ खां पोइ नंढो ठेकेदार थींदो त ठीका खणंदो, ॻाल्हाईंदो, अची मिस्त्रियुनि खे ॾींदो, मज़दूरनि खे ॾींदो ऐं पाण सिर्फ़ु ॻाल्हाईंदो। उनजी महिनत तमामु घटिजी वेंदी ऐं पैसो जेको आहे त वधीक कमाईंदो। अगरि हू वॾो ठेकेदार थो थिए, गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर थो थिए, पाण वॾा ठीका थो खणे, त कई नंढा ठेकेदार उनजे हेठां कमु बि कंदा ऐं कई मिस्त्री, कई मज़दूर कमु कंदा ऐं उनजी महिनत जेका आहे त अञा घटि बि ऐं पैसो तमामु घणो वधीक कमाईंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि ज़िंदगीअ में अगरि कुझु हासिलु करणु था चाहियो, तव्हां जेको बि कमु कयो था सिर्फ़ु उन कम ते फोकस न कयो। तव्हां इहो सोचो त हिन कम खां मूंखे जान छॾाइणी आहे, मूंखे अञा अॻिते वधिणो आहे। काफ़ी माण्हू ईअं चवंदा आहिनि त मुंहिंजो ॾींहुं गुज़रे थो, मुंहिंजी राति गुज़रे थी, मुंहिंजी ॾियाड़ी लॻे थी, मुंहिंजो घरु हले थो, एसी ताईं पाण खे महदूद करे रखंदा आहिनि। तव्हां यकीन कयो, तव्हांजी जवानी इहा कोन रहंदी, तव्हांखे इहा ताक़त साॻी यको कोन रहंदी। जॾहिं तव्हां कुराड़ा थींदव, तव्हांखे पैसनि जी ज़रूरत पवंदी ऐं तव्हां मज़ूरी न करे सघंदव, त तव्हांखे तॾहिं अहसासु थींदो त ॿेली कुझु कयां हा त बहितर हुयो। मां पंहिंजे बचनि लाइ कुझु कयां हा त अॼु मुंहिंजा बच्चा सुठी तालीम हासिलु कनि हा, सुठी सिहत माणनि हा, सुठो खाधो खाइनि हा ऐं मां पंहिंजो इलाजु करायां हा। पछताव करण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजो कमु जेको कयो था उन कम ते बि ज़ोर ॾियो ऐं फोकस कयो ॿिए कम ते। मुंहिंजो कमु ही कोन्हे, मुंहिंजो कमु अञा ॿियो आहे। ही मां कमु कयां थो वक़्तु गुज़ारण जे करे, ही कमु कयां थो पंहिंजे घर हलाइण जे करे, पर मुंहिंजो असली कमु अञा ॿियो आहे, अञा मुंहिंजी मंज़िल बि आहे। ॾिसो, मुंहिंजूं ॻाल्हियूं थोरियूं तव्हांखे कड़वियूं लॻंदियूं। माण्हू चवंदा त हे कीअं थी सघे थो, मज़दूर खां मिस्त्री कीअं थो थी सघे, मिस्त्रीअ खां ठेकेदार कीअं थो थी सघे, ठेकेदार खां वॾो बिल्डर कीअं थो थी सघे। पर तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो ॿियो मिसाल थो ॿुधायां। हिकिड़ो चांहि खपाइण वारो माण्हू मुल्क जो वज़ीर आज़म थी सघे थो, त तव्हां छो नथा थी सघो? जेको माण्हू चैनक में चांहि खणी दुकान ते चांहियूं पुॼाईंदो हुयो, सॼे होटल जी सफ़ाई कंदो हुयो ऐं उहो सुम्हंदो बि उन होटल में हुयो, छो जो उनखे का रहाइश कोन हुई। भारत जो वज़ीर आज़म नरेंद्र मोदी चांहि खपाईंदो हुयो, उहो माण्हू मुल्क जो वज़ीर आज़म थी वियो, छो जो उहो सम्झी वियो हुयो त मुंहिंजो कमु ही कोन्हे, त मुंहिंजो कमु अञा ॿियो आहे, मुंहिंजो ही कमु न आहे। उनजी मंज़िल ॿी हुई। अॼु उनजी मंज़िल उहा आहे त हू जिते पहुचणो हुयो उते पहुतो। तव्हांखे किसे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त काफ़ी माण्हू मज़दूरी कंदा आहिनि, का बि महिनत कंदा आहिनि, उन ते पंहिंजो फोकस रखी वेठा आहिनि त मुंहिंजे लाइ बिल्कुलु सही आहे, मां सेठ आहियां। सिर्फ़ु इहा ॻाल्हि ज़हन में सोचे छॾियो त हीअ जवानी, इहा ताक़त साॻी रहणी न आहे। इहे सभु शयूं तव्हांजो साथ छॾींदियूं। कॾहिं का बीमारी ईंदी, कॾहिं को फॾो थींदो, कॾहिं कुझु बि थी सघे थो। पोइ उहो सभिनी जो असरु जेको आहे तव्हांजे पैसे ते पवंदो। पैसो तव्हां वटि हूंदो कोन, तव्हां ऑलरेडी मज़दूर आहियो, तव्हां पंहिंजे घर हलाइण में सिर्फ़ु पूरा आहियो, त पोइ तव्हां एतिरनि शयुनि खे ओचिते तव्हां कीअं मोह ॾींदव? कुझु माण्हू शॉर्टकट हणंदा आहिनि त शॉर्टकट में पैसो कमायूं। हिकिड़ो माण्हू सीढ़ीअ ते चढ़ी ॾाकण ते 10 मंज़िल आहे, वञी मंज़िल ते पहुचे थो, उहो उतां किरे थो। उहो किरंदो त वरी उनखे ॾाकण जी ख़बर आहे त मां हिन ॾाकण सां वियो हुउसि, उनखे रस्ते जी सॼी ख़बर आहे, उहो वरी चढ़ी सघे थो। तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? ॿियो माण्हू सिर्फ़ु उन बिल्डिंग मां लिफ्ट ते वञे थो, 10 मंज़िल ते पहुतो, उतां लिफ्ट टुटो, अची किरियो हेठि, बची वियो, चलो बची वियो, या लिफ्ट ख़राबु थी पई, कीअं बि थींदो, त हाणे उनखे ॾाकण जे रस्ते जी ख़बर ई कोन्हे त मथे वरी चढ़णु उनजे लाइ तमामु मुश्किल आहे। शॉर्टकट तरीक़े सां तव्हां तरक़ी त करे सघो था, पर तव्हां जॾहिं उतां किरंदव न, तव्हां वरी उते मथे चढ़ी न सघंदव। स्टेप बाय स्टेप जेका तरक़ी इंसान जी थींदी आहे उहा वॾी कारआमद हूंदी आहे। उहो तव्हांजे पोइ नसलनि खे बि सुधारींदो। कोशिशि कयो त जेका बि तव्हां महिनत कयो था उनखे वधाइण जी कोशिशि कयो, कारोबार कयो था त उनखे वधाइण जी कोशिशि कयो।
नंढड़ो कारोबार कयो था त उन ते फोकस हणी न बीहो त मुंहिंजो हीउ कारोबार सही आहे, मुंहिंजो घर हले थो, मसवाड़ ॾियां थो, माना मां ख़ुशि आहियां। अञा महिनत कयो, अञा तव्हां महिनत कयो, इन खे वधायो, इन कम खे वधायो ऐं तव्हां ज़हन में इहो सोचो त मुंहिंजो कमु हीउ कोन्हे, हीउ मां कयां थो पंहिंजे घर हलाइण जे करे, मुंहिंजी मंज़िल कामयाबी अॻिते आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।